प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। क़ौमी असम्बली में अपोजिशन अॻुवान मियां शहबाज़ शरीफ़ खे लाहौर हाई कोर्ट में जी इजाज़त मिलण खां पोइ हुकूमत हाणे फ़ैसिलो कयो आहे त मियां शहबाज़ शरीफ़ खे मुल्क खां ॿाहिरि वञणु न ॾिबो ऐं गॾोगॾु हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त मियां शहबाज़ शरीफ़ जो नालो हाणे ECL में शामिलु कयो वेंदो। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त छा शहबाज़ शरीफ़ लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ बि रिलीफ वठण में कामयाबु वेंदो या PTI जी हुकूमत उनखे मुल्क खां ॿाहिरि वञणु कंहिं बि सूरत में न ॾींदी। इन मौज़ूअ ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त ईद खां पोइ छा नून लीग ऐं PTI जे विच में हिकु दफ़ो ॿीहर टकराव वारी सूरत हाल जनम वठंदी शहबाज़ शरीफ़ जे मामले ते ख़ासि करे, ऐं ॿियो PDM जो जेको ऐलान थियल हो त ईद खां पोइ मार्च कयो वेंदो ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾिबो। छा PDM हाणे हुन पोज़ीशन में आहे त हुकूमत खे टफ टाइम ॾेई सघंदी? इन्हनि तमामु तर मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तिर्ज़ निगार ऐं कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। सलमान आबिद साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। जी वालेकुम सलाम जी। अच्छा सलमान साहब, ये बताइए कि क्या समझ रहे हैं आप कि क्या मियां शहबाज शरीफ मुल्क से बाहर जाने में कामयाब होंगे या हुकूमत ने अब तय कर दिया है कि मियां नवाज शरीफ तो चले गए, शहबाज शरीफ को किसी भी सूरत जाने नहीं दिया जाएगा? देखिए, बज़ाहिर तो ये लगता है कि हुकूमत जो है शहबाज शरीफ को बाहर जाने नहीं देना चाहती, लेकिन क्योंकि ये फैसला हुकूमत ने नहीं करना, इसके साथ साथ अदालतों ने भी करना है और अदालती माहौल ये लगता है जैसे शहबाज शरीफ साहब के हक़ में आएगा और उनको रिलीफ मिल सकता है। और जैसे नवाज शरीफ साहब अदालती फैसले के तहत बाहर गए थे, इसी तरीके से शहबाज शरीफ भी अदालती फैसले के तहत बाहर जा सकते हैं। अलबत्ता उसमें ताख़ीर हो सकती है क्योंकि आज कैबिनेट की जो ज़ैली कमेटी है उसने सिफारिश की है कि शहबाज शरीफ का नाम ECL में डाल दिया जाए और अब ये कैबिनेट ने अप्रूव करना है कि जिसमें शहबाज शरीफ का नाम दोबारा ECL में डाल दिया जाएगा तो फिर ये मामला दोबारा एक दफ़ा कानून की अदालत में यानी कोर्ट में आ जाएगा। फिर कोर्ट जो फैसला करेगी फिर उसके मुताबिक ये अमल हो सकेगा। तो मुझे लगता तो ये है कि शहबाज शरीफ बाहर ज़रूर जाएंगे, लेकिन इसमें अब थोड़ी देर के लिए ताख़ीर हमें नज़र आ रही है। अब ये फौरी तौर पे उनका बाहर जाना जो है वो मुमकिन नज़र नहीं आ रहा। अच्छा, क्या समझ रहे हैं कि ईद के बाद फिर किस तरह का होगा? अगर शहबाज शरीफ मुल्क से बाहर जाने में कामयाब नहीं होते तो क्या नून लीग एक मरतबा फिर एग्रेसिव मूड में आएगी और मरियम नवाज जो है एक मरतबा फिर हमें टफ टाइम देते हुए नजर आएगी PTI हुकूमत को? देखिए, पहली बात तो ये है कि अब पीर को जब अदालतें खुलेंगी तो PMLN के लोग जो है वो अदालतों में जाएंगे, हुकूमत अदालतों में जाएगी। तो मेरा नहीं ख्याल कि बहुत लंबा अरसा लगेगा, अगले 8-10 दिन के अंदर ये फैसला हो जाएगा और शहबाज शरीफ को बाहर जाना पड़ेगा और वो चले जाएंगी। एक बात तो ये है। और जहाँ तक रही है कि मुस्लिम लीग नून को टफ टाइम देगी, मेरा ख्याल है कि अब मुस्लिम लीग नून की कहानी जो है ना वो ख़त्म हो चुकी है। शहबाज शरीफ ने अमली तौर पे पार्टी को टेक ओवर किया हुआ है और वो मफामत के साथ आगे बढ़ना चाहते हैं। कल 2 बयानात बड़े अहम आए हैं। एक बयान मोहम्मद ज़ुबैर साहब का आया है जो मरियम नवाज़ के तर्जुमान है और उन्होंने कहा है कि अब हमारी पिंडी वालों से सुलह हो गई। अब पिंडी वालों से सुलह होने का मुराद ये है कि हमारी इस्टेब्लिशमेंट के साथ कुछ लो और कुछ दो की बुनियाद पर मामला तय हो गए। फिर कल खाकान अब्बासी साहब ने एक प्रोग्राम में कहा है कि हम PMLN जो है बतौर जमात हुकूमत की कश्मीर पॉलिसी की हमायत करती, यानी बहुत देर की मेहरबान आते आते कल तक तो ये कह रहे थे कि हुकूमत ने कश्मीर का सौदा कर लिया। तो मुझे लग ये रहा है कि कहीं ना कहीं पस पर्दा PMLN और इस्टेब्लिशमेंट के दरमियान राब्ते बहाल हुए हैं। तो वो जो हार्ड टोन थी जो मरियम नवाज़ की और नवाज शरीफ साहब की, वो अब अमली तौर पे पार्टी के अंदर ख़त्म हो चुकी है और मरियम नवाज़ ने भी अब खामोशी का रोज़ा रखा हुआ है और अमली तौर पे शहबाज शरीफ मामलात को लीड करते हुए नज़र आ रहे हैं। अच्छा सलमान साहब, ये बताइए कि मियां शहबाज शरीफ कह रहे हैं कि PTI की जो हुकूमत है वो बात करती है फिर उस बात पे मुकर जाती है, तो आखिर क्या मामला सेटल हुए होंगे PTI की हुकूमत और मियां शहबाज शरीफ के बीच में? और ये मोहम्मद ज़ुबैर साहब जो कह रहे हैं कि हमारे रावलपिंडी के साथ मामला तय हुए हैं, ये किस तरह का इशारा है? क्या किस तरह के मामला तय हुए होंगे नून लीग और रावलपिंडी के बीच में? हुकूमत के और PMLN के नाम ताल्लुकात तो ठीक नहीं है और कल आपने देखा कि इमरान खान ने कहा है कि वो जिंदा रहें, जब तक जिंदा हैं किसी सूरत में शहबाज शरीफ और नवाज शरीफ और PMLN का पीछा नहीं छोड़ेंगे। इसलिए हुकूमत के और मुस्लिम लीग नून के दरमियान तो कोई मुफाहमत नहीं हुई है। एक बात, इस्टेब्लिशमेंट में यकीनी तौर पे बाज़ हल्के होंगे जो शहबाज शरीफ के बारे में नरम गोशा रखते होंगे, लेकिन अभी शहबाज शरीफ साहब के साथ भी कोई मामला तय नहीं है। पहले तो मुस्लिम लीग नून ने ये तय करना है, अमली तौर पर इसका ऐलान करना है बरमला कि वो जो उन्होंने रेजिस्टेंस की या मज़ामत की सियासत रखी हुई थी, इस्टेब्लिशमेंट से टकराव की सियासत थी, उससे उसने किनारा कशी इख्तियार करके शहबाज शरीफ की मफामत की पॉलिसी को नहीं सिर्फ चलाना बल्कि शहबाज शरीफ जो है वो मामलात को लीड करते हुए नजर आए।
تو کیا نواز شریف اور مریم نواز شہباز شریف کو لیڈ دیں گی اور خود اپنے آپ کو وڈرا کر لیں گے پالیٹکس سے؟ یہ کہنا قبل از وقت ہے. اب دیکھنا ہوگا کہ اگر شہباز شریف پائے جاتے ہیں لندن میں تو نواز شریف ان کی کس حد تک حمایت کرتے ہیں. تو میں یہ سمجھتا ہوں کہ ابھی بہت سی باتیں پس پردہ چل تو رہی ہیں، لیکن مسلم لیگ نون کے ساتھ ابھی کوئی معاملات طے نہیں ہوئے ہیں. جو لوگ کہہ رہے ہیں نا مسلم لیگ نون کے ساتھ معاملات طے ہو چکے ہیں، یہ اصل میں وہی لوگ ہیں جو پی ایم ایل این کے فنڈڈ لوگ ہیں اور میڈیا کے اندر وہ پی ایم ایل این کی بڑے عرصے سے خدمت کر رہے ہیں. تو میرا نہیں خیال کہ ابھی کوئی عملی طور پہ کچھ معاملات حتمی طور پر طے ہو چکے ہیں پی ایم ایل این کے ساتھ. پی ایم ایل این کے ساتھ چیزیں اوپن ہیں. پہلے پی ایم ایل این کو اپنا بیہیو دکھانا ہوگا اور اسٹیبلشمنٹ کے ساتھ کھڑا ہونا ہوگا، تب جا کر کوئی پی ایم ایل این کو کوئی ریلیف مل سکے. تو سلمان عابد صاحب، آپ نہیں سمجھتے کہ ایک مہینے سے مریم نواز جو ہے وہ اس ایگریسو موڈ میں نہیں ہے؟ تو کیا یہ جو آپ کہہ رہے ہیں کہ پہلے نون لیگ کو اپنے رویے درست کرنے ہوں گے، تو یہ جو خاموشی ہے یہ اس رویے کی تعین نہیں کرتی؟ اس کا ایک ہی طریقہ ہے کہ صرف خاموشی اختیار نہیں کرنی، بلکہ عملی طور پہ سیاست کی باغ دوڑ جو ہے نا وہ شہباز شریف کے حوالے کرنی ہوگی اور مریم کو پاکستان سے باہر جا کے خاموش ہو کے بیٹھنا ہوگا، تبھی یہ معاملہ چل سکے گا اسٹیبلشمنٹ کے ساتھ. اس تمام تر معاملے میں سلمان عابد صاحب، اس تمام تر معاملے میں عمران خان کا کیا کردار ہوگا؟ کیا عمران خان صاحب چاہیں گے کہ مریم نواز دیکھیے عمران خان تو کسی صورت میں جو ہے نا اس وقت شہباز شریف اور مریم نواز کے بارے میں کوئی ہمدردی کا جذبہ نہیں رکھتے اور وہ چاہیں گے ان کو کوئی رعایت نہ ملے. اسی لیے ہم یہ دیکھ رہے ہیں کہ اسٹیبلشمنٹ کے اور عمران خان کے درمیان شریف فیملی کے حوالے سے کچھ تحفظات میں نظر آ رہے ہیں. اور یہ جو اسمبلی توڑنے کی بات کی تھی اسد عمر نے، یا کل جو کچھ عمران خان نے کہا ہے کہ وہ کسی صورت میں ان کو معاف نہیں کریں گے، یہ واضح طور پہ اشارہ ان کا اسٹیبلشمنٹ کی طرف ہی ہے کہ وہ کم از کم اسٹیبلشمنٹ ان سے یہ توقع نہ رکھے کہ وہ حکومت میں ہوتے ہوئے ان کو کوئی ریلیف دے. اچھا یہ بتائیے کہ پی ڈی ایم نے اعلان کیا تھا کہ عید کے بعد وہ مارچ کریں گے، عید کے بعد جو حکومت کو ٹف ٹائم دیا جائے گا. اب پی ڈی ایم اس میں ہے اس فارم میں کہ وہ حکومت کو ٹف ٹائم دے سکے، جبکہ پی ڈی ایم کا تو سیاسی جنازہ نکل چکا ہے اور پی ڈی ایم پہ بس اب انا للہ و انا الیہ راجعون پڑھ لے. پی ڈی ایم سب کچھ نہیں نکل. اب تو دیکھیے جو معاملہ ہے نا، میں نے آپ کو بتایا کہ شہباز شریف اپنا کارڈ کھیل رہے ہیں، بلاول بھٹو اپنا کارڈ کھیل رہے ہیں. اس پورے معاملے میں مولانا فضل الرحمان کو بہت سیٹ بیک ہوا ہے، کیونکہ پی ڈی ایم کو دکھا کر دونوں جماعتوں نے اپنے اپنے معاملات کو درست کرنے کی کوشش کی ہے. پی ڈی ایم اب ایک مردہ گھوڑا ہے، اس میں سے سوائے تعفن کے اور کچھ نہیں نکلے. تو کیا سمجھا جائے پھر کہ عید کے بعد صورتحال کیا ہوگی؟ عید کے بعد حکومت کو ون وے ٹریفک دیا جائے گا جیسے وہ چاہیں جس موڈ سے چاہیں چلے؟ عید کے بعد دو چیزیں سامنے آ سکتی ہیں. ایک ممکن ہے کہ شریف فیملی کے معاملے میں عمران خان کا اور اسٹیبلشمنٹ کے درمیان جو تناؤ ہے وہ ہمیں دیکھنے کو ملے، ایک بات. اور دوسرے نمبر پہ یہ بھی ہو سکتا ہے کہ جو ملک ہے وہ تیزی سے اب نئے انتخابات کی طرف جائے. اور یہ میں تیزی سے نئے انتخابات کی بات جب کر رہا ہوں تو اس کا مطلب یہ نہیں کہ اگلے 2-3 مہینے میں انتخاب ہوں گے، بلکہ آپ یہ سمجھیے کہ 2022 جو ہے وہ پھر الیکشن ایئر کا سال ہو سکتا ہے. تو اس لیے مجھے لگتا ہے کہ اب حکومت گرانے والی باتیں پیچھے رہ گئی ہیں اور بہت سے لوگ یہ کہتے ہیں کہ اسمبلیوں کے اندر سے کوئی تبدیلی نہیں آئے گی. تو اس لیے مجھے لگتا ہے کہ زیادہ سے زیادہ 6-7 مہینے 8 مہینے پہلے الیکشن کی طرف جایا جا سکتا ہے. اور اب اس وقت حکومت کے لیے جو چیلنج ہے وہ دو طرح کے چیلنج، ایک اپنی پرفارمنس کو امپروو کریں، اور دوسری بات یہ ہے کہ جو شریف فیملی کے ساتھ معاملات اسٹیبلشمنٹ کے یا پیپلز پارٹی کے اسٹیبلشمنٹ کے ساتھ معاملات طے ہو رہے ہیں اس پہ پی ٹی آئی کیا رد عمل دکھاتی ہے وہ دیکھنا. بہت شکریہ سلمان عابد صاحب ہمیں وقت دینے کے لیے. ناظرین عوام ملک کے نالے والے تجزیہ نگار سلمان عابد صاحب جو تجزیہ ॿुधो त ईद खां पोइ सूरत हाल कहिड़ी हूंदी, ईद खां पोइ जेके एस्टेब्लिशमेंट ऐं नून लीग जा मामला आहिनि उहे हाणे कहिड़े पासे वञनि था पिया इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो. बल्कि सलमान आबिद साहब चए थो त इमरान खान हुन में वॾी रुकावट आई ऐं थी सघे थो वक़ुल सलमान आबिद साहब चए त इमरान खान एस्टेब्लिशमेंट जे विच में मामला ख़राब बि थी सघनि था. प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर. असीं प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार. कराची जा उहे क़दीम ॻोठ जिते लतीफ़ जो तकियो आहे, जिते ससी जो घस आहे, हाणे उते हिकिड़ो कंक्रीट शहर ठहियो वियो आहे जंहिं शहर खे बहरिया टाउन जो सॾियो पियो वञे. बहरिया टाउन कीअं ठहियो, उन्हनि ॻोठाणनि खां ज़मीनूं कीअं हासिलु कयूं वयूं, ॻोठाणनि खे लालच ऐं ॾाढ ते उहे ज़मीनूं कीअं खसियूं वयूं, इहो कंहिंखां बि लिकियलु न आहे. बल्कि बहरिया टाउन जी लालच ऐं ॾाढ हेसि ताईं पूरी नथी थिए. उहे मज़ामती ॻोठ जेके मज़ामत जे करे बचा, हाणे बहरिया टाउन उन्हनि ते हमला पई करे, उन्हनि खे ॾींहं ॾिठे उन्हनि ते तशदुद पई करे ऐं उन्हनि खे पंहिंजे गाॾियुनि में खणी
अगवा पिणु करे पई। वरी हिकु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं त हिन तमामु तर मामले में सिंध हुकूमत किथे बीठी आहे। सिंध हुकूमत जंहिंखे पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ करिणो आहे, जंहिंखे हिन तमामु तर मामलनि खे मुंहुं ॾियणो आहे, सिंध हुकूमत किथे बीठी आहे ऐं हीअ जेको बहरिया टाउन वारो मामिलो आहे इहो किथे दंग कंदो, इन मामले ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे GDA जो अॻुवाण मखदूम मोहसिन साहिबु, हुन सां गॾो गॾु आहे नाले वारो कानूनदान ऐं तेज़ जनाब शहाब ओस्तो साहिबु, ऐं हुन सां गॾो गॾु मलहीर मां पीपल्स पार्टी जो चूंडियल MPA जनाब यूसुफ मुर्तज़ा बलोच साहिबु। मखदूम साहिबु, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त इन तमामु तर मामले खे GDA कीअं पई ॾिसे त हिकु त बहरिया टाउन कीअं ठहियो, अव्हांखे ख़बर आहे हाणे उहे ॻोठ जेके पंहिंजी मज़ामत जे करे बचिया उन्हनि ते ॾींहं ॾिठे जो हमिलो पियो थिए, उन्हनि ते तशदुद पियो थिए, उन्हनि खे पंहिंजी गाॾियुनि में खणी अगवा पिणु कयो पियो वञे, कीअं थी ॾिसे GDA मामले खे? साईं थैंक यू सो मच, तव्हां मूंखे हिन मामले ते वरितो। पर ॾिसो त पाकिस्तान जी तारीख़ में ही पहिरियों सिविलियन ठेकेदार आहे मलिक रियाज़ जेको कानून ऐं रियासत खां बालातर नज़र थो अचे जी। ऐं तव्हां ॾिसो त 22,000 एकड़नि ते 22,000 जे अराज़ी ते ही कब्ज़ो कंदा था वञनि, हालांकि हिननि जी लीज़ सिर्फ़ु 16,000 ते मुश्तमिल आहे जी। ऐं तव्हां हिननि खे ॾिसो त ऐं मूंखे त हैरानगी इन ॻाल्हि ते ॾिसो GDA त असांजे MPAs वञी असद उमर साहिब खे बि असां बि इहा ॻाल्हि डिस्कस कई ऐं असांजो क्लियर कट स्टैंड आहे त असीं इन शइ जे ख़िलाफ़ आहियूं कतन। पर मूंखे हैरानगी इन ऐं सिर्फ़ु हिकिड़ी सिंध गवर्नमेंट ते तनक़ीद नथो कयां, पर ओवरऑल आउं ॻाल्हायां थो त जेके हमेशह सिंध जी नुमाइंदगी कंदा आहिनि, कॉम्परस जमातूं हुजनि, सिंध गवर्नमेंट हुजे या इलेक्टेबल्स हुजनि या खणी फ्यूडल्स हुजनि, जेके बि हुजनि, पर जेके सिंध जी ॻाल्हि कनि था ऐं उहे अॼु अहिड़े संगीन इशू ते अॼु ख़ामोश आहिनि त मूंखे तमामु हैरानगी थी। अॼु माण्हुनि जा स्टेटसिस ॾिठा पे कुझु टाइम पहिरीं, माण्हुनि जा बयानात ॾिठा पे, जॾहिं इंडिया खे ऑक्सीजन जी ज़रूरत हुई त माण्हू तमामु बढ़ी चढ़ी ॻाल्हाए पियो, पर जिते हींअर पाकिस्तान जी सिंध धरतीअ ते जॾहिं हेॾो वॾो वार कयो वियो आहे, माण्हुनि सां सरासर नाजाइज़ी पई थिए ऐं तव्हां ॾिसो त केरु पियो नाजाइज़ी करे, ज़रूरु हुननि खे केरु पियो बैक करे, हिननि खे लीज़ करण वारी बि सिंध गवर्नमेंट हुई। उन खां पोइ तव्हां जीअं अर्ज़ु कयो त माण्हुनि खे खंबियो पियो वञे या कंहिं छो नथो कानूनी एक्शन थिए, अॼु जी ॻाल्हि कयूं सम्झो त 10 खां 12 ॾींहं जे क़रीब टाइम थी चुको आहे जी। ऐं इन शइ ते सीरियस स्टैंड वठणु खपे ऐं जेको स्टैंड वठण खां सम्झां थो त अलाए छो मूंखे नज़र नथो अचे कहिड़े क़िस्म जो स्टैंड वठणु घुरिजे मोहसिन साहिबु, कहिड़े क़िस्म जो स्टैंड वठणु घुरिजे, अव्हां कहिड़े क़िस्म जे स्टैंड लाइ इशारो पिया कयो? पहिरीं ॻाल्हि त साईं जेका लीज़ आहे, लीगल लीज़ आहे 16,000 ते मुश्तमिल, उन खां अलावा जेका बि इंक्रोचमेंट आहे उहा इलीगल आहे, उन ते सिंध गवर्नमेंट खे फिल कोर्ट एक्शन खणणु खपे। जे सिंध गवर्नमेंट जे वस खां इहा ॻाल्हि ॿाहिरि आहे त सिंध गवर्नमेंट रेंजर्स खे लिखे त रेंजर्स जो ऑपरेशन थिए, आर्मी में मुदाख़लत करे हिकिड़े पासे थिए, पर ही कानूनी पंहिंजी कार्रवाई त पूरी कनि न साईं। ऐं तव्हां ॾिसो त मेजर जेके बि तव्हां ॾिसो त माज़ी जा जेके बि तव्हां कुझु साल ॾिसंदो ऐं तव्हां हुनखे कोई हिकिड़ो इंटरव्यू ॾिठो मलिक रियाज़ जो, त हुन चयो त जिथे कानून टकराए थो उते आउं पैसे जो इस्तेमालु थो कयां ऐं उहो हिकिड़ी क्लियर कट शइ आहे त हिकिड़ी माफ़िया बनियल आहे ऐं हुनजो वटि ॿिए हंधि जा पैसो आहे, पैसे जे ज़ोर ते उहो सम्झे थो त पॉलिटिशियंस सिंध गवर्नमेंट या इवन फेडरल गवर्नमेंट बि इन में ऐं रुॻो सिंध गवर्नमेंट न, फेडरल गवर्नमेंट बि इन शइ खां हारी कान्हे। ऐं सम्झो त फेडरल गवर्नमेंट खे बि एक्शन करणु खपे जंहिंमें असां इन शइ जो असांजो नोटिस बि वरितो, असां इहा शइ असांजे MPAs वञी जे वफ़द वञी मुलाक़ात बि कई उमर साहिब सां, असां इन ते बि चयो त एक्शन खणनि। शोहब साहिबु, अव्हां कीअं पिया ॾिसो हिन मामले खे? 16,000 लीज़ आहे, हाणे त इहो मामिलो वञी जामशोरे ताईं पहुतो आहे ऐं हिकु अणखुटंदड़ सिलसिलो शुरू थियो आहे। सिंध हुकूमत खे हिन तमामु तर मामले में अव्हां कीअं पिया ॾिसो? पहिरियों त मां इहो चवंदुसि त दुनिया में हाणे किथे बि शायदि कंहिं लैटिन अमेरिका जे मुल्क में बि ईअं न हूंदो जी त पब्लिक लैंड्स जेके आहिनि उन्हनि खे तव्हां सर्वे न कयो, उन्हनि जो तव्हां ॼाणी बुझी रिकॉर्ड जेको आहे सो मेंटेन न कयो ऐं तव्हांखे ख़बर ई न हुजे त हिते कहिड़ो सर्वे नंबर आहे। अंग्रेज़नि जे दौर में बि ज़मीनूं सभ खां पहिरियों उन्हनि जी सर्वे थींदी हुई ऐं उन खां पोइ ख़बर हूंदी त कहिड़ो नंबर आहे, उनजो पूरो रिकॉर्ड मेंटेन थींदो। ऐं जेको बुक्स ऑफ राइट्स आहे, मुख़्तियारकारीअ में रेवेन्यू जे रिकॉर्ड में उनजी हिकिड़ी तफ़सीलन पूरी डिटेल मौजूदु हूंदी हुई जी, त उनखे को बि टेम्पर न करे सघंदो हुयो। सही। पर हाणे छा आहे त मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे छो त असांजा पॉलिटिशियंस ख़ुदि इन्वॉल्व आहिनि लैंड ग्रैबिंग में, करप्शन में, बल्कि हिकिड़ो हाणे इहो मुस्तक़िल बिज़नेस थी वियो आहे रियल एस्टेट जी। बिल्कुलु पब्लिक लैंड्स जेके आहिनि, सरकारी ज़मीनूं जेके आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे तव्हां बेनामी जेको आहे सो पंहिंजा माण्हू उन में उन्हनि खे ॾियो। वॾियूं वॾियूं हाणे
उन में वॾियूं वॾियूं जेके आहिनि सो माफ़िया पैदा थी वियूं आहिनि, उनखे पैदा कयो वियो आहे ऐं उनजे पुठियां जवाब इहो ॾिनो वियो आहे त असां डेवलपमेंट था कयूं। ज़ुल्फ़िकाराबाद जे नाले सां हिकिड़ो शहर ठाहिण जी कोशिशि कई वई आहे, जी जेको बि कुझु कोन्हे हिकिड़ो आयवाश आहे, इहे सरकारी ज़मीन आहे ट्रांसफर करण लाइ। जी सो हाणे जॾहिं तव्हां मैदान जेके आहिनि ख़ाली छॾे ॾिना आहिनि, सही का सर्वे कोन्हे, को रिकॉर्ड कोन्हे। ॿियो मसइलो जेको आहे त इहे जेके ॻोठ आहिनि इहे हज़ारनि सां 100 सालनि खां वठी मौजूदु आहिनि। पाकिस्तान ठहण खां पहिरियों बि हिते इहे ॻोठ हूंदा हुया। बिल्कुलु हाणे उन्हनि वीचारनि खे पोज़ीशन त 100 सालनि जी आहे, पर उन्हनि वटि टाइटल्स कोन्हनि, छाकाणि त सर्वे ई कोन थी आहे। सही ॻाल्हि। हाणे जॾहिं टाइटल्स कोन हूंदा उन्हनि खे त उहे वीचारा कोर्टुनि में बि कीअं साबित कंदा त इहा पोज़ीशन असांजी हुई। तव्हां जेके राति जो राव अनवार खे मोकिले छॾियो ऐं उते वञी हो उन्हनि जा घर ड्राहे ऐं उते को निशान न छॾे, सवे माण्हू हज़ारे माण्हू पुलिस वारा उन्हनि खे मोचड़ा बि हणनि, उन्हनि खे जेलनि में बि विझनि, उन्हनि ते एंटी टेररिज़म जा केस बि दाख़िल थियनि। बिल्कुलु सही। उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो जॾहिं तव्हां उन्हनि खे डिस्पोज़ेस करे छॾियो त पोइ त लॉ ऑफ पोज़ेशन बि तव्हां प्रूव कोन था करे सघो, छाकाणि त का शाइदी ॼण लाइ को माण्हू हिते तयारु कोन हूंदो त हे साईं 100 सालनि खां रहिया पिया आहिनि, हिननि जा हिते जेको आहे सो ॻोठ हुया। हाणे मसइलो इहो आहे त जिन खे तव्हां ॾांहुं ॾींदव, जिन वटि तव्हां शिकायत खणी वेंदव, उहे ई जेको आहे सो हिन सॼे कम में ख़ुदि शामिल आहिनि। सही। सो इनजे करे मुंहिंजो हिन में मुतालबो इहो ई रहियो आहे त सभ खां पहिरियों त इहो जेको ॿिन्ही तरफ़नि खां नेशनल हाईवे ऐं सुपर हाईवे जे ज़मीननि खे जी सर्वे थिए, सही। जेके बि ॻोठ आहिनि इन्हनि सभिनी खे पको कयो वञे। ठीकु है। 100 जी तइदाद में कराची में ॻोठ पका थिया आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदे मालिकाना हक़ मिली विया आहिनि। जॾहिं तव्हां वटि दस्तावेज़ हूंदो, तव्हां वटि टाइटल हूंदो त पोइ कोई बि तव्हांखे घटि में घटि बेदख़ल कंदो त तव्हां कोर्ट वञी सघो था। ठीकु है। तो इहो सॼी जेका ठीकु है। अवां चओ पिया त ॻोठनि खे फौरी तौर ते पको कयो वञे, न त ॿी सूरत कयो वञे, इन्हनि सरकारी ज़मीननि जो रिकॉर्ड ठाहियो वञे, सर्वे कई वञे। ठीकु है। इहा ज़मीन जेको आहे सो कंहिं ख़ासि पार्टीअ जी, कंहिं ख़ासि हुकूमत जी न आहे, ठीकु है, पब्लिक लैंड आहे, बिल्कुलु सही, माण्हुनि जी ज़मीन आहे, इहो सभिनी जी कलेक्टिव प्रॉपर्टी आहे। बिल्कुलु सही। या जेकॾहिं तव्हां हाणे इहो जेको साईं पहिरियों ॻाल्हि कई असांजे दोस्त आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई। मखदूम साहब 16,000 तव्हां जेकॾहिं फर्ज़ कयो, उन में बि हिननि वॾी हिकिड़ी वेसाघाती कई आहे, हाँ जो गंदी ज़मीन खे एक्सचेंज कयो अथऊं पॉश तमामु हिकिड़ी महांगी ज़मीन सां। जी सुप्रीम कोर्ट तां ऑर्डर पढ़ंदो, इनजे करे ई आहे जेके 16,000 खां ॿाहिरि जेके ज़मीनूं आहिनि, ठीकु है, उहे ॼाणी बुझी हिननि अनसर्वेड रखियूं आहिनि, उनजी सर्वे कोन्हे थियल, पोइ अची कब्ज़ा था करे वञनि। ठीकु हाणे तव्हां कीअं साबित कंदो हिते फलाणे जो ॻोठ हो, फलाणे जो ॻोठ हो? जी बिल्कुलु। सॼो इहो हिकिड़ो ऑर्गेनाइज़्ड लैंड जी माफिया जेका आहे, ऑर्गेनाइज़ तरीक़े सां कमु थी करे, जंहिंमें हुकूमत बज़ाते ख़ुदि सहूलियतकार न आहे, हुन में भाङे भाईवार आहे। ठीकु है। अवां चओ पिया त हुकूमत बि हिन में भागीवार। अच्छा यूसुफ मुर्तज़ा साहब, अवां ॿुधाइजो त छा इहो एसि ताईं काफ़ी हुयो त हिन ते FIR दर्ज कई वञे बहरिया टाउन जे 13 मुलाज़िमनि ते, या सिंध हुकूमत हिन खां अॻे बि कोई स्टेप खणणु चाहे पई? जीअं मिसाल मखदूम मोहसिन पियो चवे त फौरी तौर ते, या वरी शवाब ओस्तो साहब पियो चवे त ॻोठ पका थियणु घुरिजनि, ॿियो को हल कोन्हे, ऐं इहा हिकु ज़मीन आहे या पब्लिक लैंड आहे, या कंहिं बि फ़र्द खे ईअं न ॾिनी वञे? पब्लिक लैंड खां अलावा हिते सर्वी लैंड बि आहे जिते माण्हुनि पाण ज़िक्र कई आहे, ऐं लीज लैंड जेकी आहे उहा MDA खां अलॉटेड कराई वई आहे। जेकी सर्वी लैंड है वो पर्सनल जे प्राइवेट माण्हुनि खां जे विकिरो कई त उन्हनि खां असां नथा रोके सघूं। सही। पर अॼु जेका इहा लाइन ते मूंखे ख़बर बहरिया टाउन जी इशू ते हिन ते फर्स्ट स्टेप थींदो ई FIR जो। ही असांजी पार्टी हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर वारनि सां गॾु ई रही है। चेयरमैन साहब जे हुकुम ते नासिर शाह साहब पाण उते आयो ऐं उते अची उन्हनि AC मुख्तियार कार खे सस्पेंड करायो ऐं SHO खे सस्पेंड करायो वियो जीअं FIR लॉन्च न थिए गई। इनिशियल स्टेप त इहे ई हूंदा आहिनि न, इते शुरूआत थींदी। हाणे असांजा मौजूद दोस्त आहिनि उहो हिते अचे सियासत करण जे चकर में पंहिंजी जाइ ठाहिण जे, छोके पीपल्स पार्टी जो गढ़ आहे, पीपल्स पार्टी जो किलो आहे, ॿिए कंहिंखे हिते जाइ कोन्हे। हर माण्हू ईअं विच में इशूज़ ॻोल्हींदा रहंदा आहिनि कि असांखे मौक़ो मिले असां पंहिंजी जाइ। पर यूसुफ साहब, ॾींहं ॾिठे जो अगरि ईअं हमला थींदा, ॾींहं ॾिठे जो अगरि ईअं ई पंहिंजे ई शहरनि मथां ईअं हमला करे उन्हनि खे निजी गाॾियुनि में खणी तशदुद करे थाणनि ते पहुचाइबो, जिन जी वीडियोज़ मौजूदु आहिनि, त पोइ माण्हू त ज़ाहिर आहे सवाल कंदा न, त पोइ हुकूमत किथे आहे? साईं हुकूमत तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया कि FIR थी उन्हनि माण्हुनि ते जंहिं तशदुद कयो ऐं उहे गिरफ़्तार थिया आहिनि बाक़ाइदा माण्हू।
ऐं जेकी मुख़्तियारकार तपेज़ार AC जेकी चयाऊं ते की हिननि सां गॾु आया आहिनि उहे अलहमदिल्ला सस्पेंड थिया आहिनि। अवां सम्झो पिया त बसि एतिरो काफ़ी आहे एतिरो काफ़ी न आहे मुंहिंजा भाउ, ऐं चवंदो फर्स्ट स्टेप त इहो ई हूंदो न। ठीकु आहे, ठीकु फर्दर स्टेप त वठिबो आहे लाज़मी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो मौक़िफ़ वाज़े असां ॾेई छॾियो आहे की पीपल्स पार्टी पंहिंजे मलीर वारनि सां गॾु कंहिं बहरिया टाउन हुजे, DHA हुजे या XYZ कहिड़ो बि प्रोजेक्ट हुजे, असां पंहिंजे आवाम सां गॾु आहियूं। असांखे हिन मखदूम मोहसिन साहब, मुर्तज़ा यूसुफ मुर्तज़ा साहब त चए पियो त असां त बलीर जे माण्हुनि सां गॾु आहियूं, तव्हां सियासत पिया कयो हिन मामले ते, असां क्लियर आहियूं, बिल्कुलु क्लियर आहियूं। साईं असां ही जे क्लियर आहिनि त पहिरीं ॻाल्हि त आउं सम्झां थो त ही जे क्लियर आहिनि त क्लियर स्टैंड ॾियनि। ऐं ही नथो चवां त ही सियासत कनि था या नथा कनि, ऐं चवां थो त ही एक्शन वठणु। ॾिसो ऑपोज़िशन वारनि ते ज़िमेदारी आयद कान थी थिए जेतिरी ज़िमेदारी हुकूमत ते थिए थी, ऐं हिननि जी जुडिक्शन आहे ऐं हिननि खे इन शइ ते कमु करणु खपे। ऐं ही अलाए छो पिया हेज़िटेट कनि। जीअं शवाब साहब सां उन शइ ते एग्री कंदुसि त जॾहिं पॉलिटिक्स में बिज़नेस शामिल थी वेंदो ऐं लैंड ग्रैबिंग शामिल थी वेंदी त पोइ अहिड़ा वाक़ियात बार बार ईंदा। ऐं तव्हां ॾिसो त हाणे त BCGI ते आहे त हाणे इंक्रोचमेंट कब्रिस्ताननि ते कब्ज़ा थियणु शुरू थी विया आहिनि, कब्रिस्ताननि जे मथां डेवलपमेंट्स थियणु शुरू थी वियूं आहिनि। ऐं ही त खणी हींअर ॻोठाणनि कुझु रेज़िस्ट कयो, जिन ॻोठनि जा माण्हू रेज़िस्ट न करे सघिया उहे अलाए केतिरी तादाद में हुआ। ऐं आउं सम्झां थो त कानूनी एक्शन खणणु खपे। बाक़ी हाणे सिंध गवर्नमेंट ते ॻाल्हाइण या न ॻाल्हाइण आउं सम्झां थो त उनजी घणी ज़रूरत कान्हे। सॼी शइ आवाम खे ख़बर आहे, कारण बैरिया टाउन खे केरु थो बैक करे, बैरिया टाउन में कंहिंजा इंट्रस्ट इन शइ सां शामिल आहिनि, उहा हाणे सॼी दुनिया ॾिसे थी। बैरिया टाउन जे जहाज़नि में केरु थो घुमे, केरु थो इहा ॻाल्हि करे, उन शइ जी ठीकु आहे। आवाज़ अचे पियो? ठीकु, जी 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 मखदूम मोहसिन साहब जी साईं, मूं चयो त सॼी दुनिया खे ख़बर आहे, पर आउं सम्झां थो त सिंध गवर्नमेंट खे मुकमल स्टैंड वठणु खपे। सिंध गवर्नमेंट सां गॾोगॾु आउं सम्झां थो त फेडरल गवर्नमेंट खे बि इन शइ ते स्टैंड वठणु खपे ऐं हिकिड़ो म्यूचुअल कंसेंसस सां इन शइ खे लगाम ॾियणु खपे। जे न आयो, ॾिसो न, को बि ठेकेदार, को बि माण्हू कानून खां, रियासत खां बालातर कोन्हे। माण्हू जेके रहनि था उन्हनि जा हक़ूक़नि सिटी सर्वे थियणु खपे। जीअं शवाब साहब सां उन 100% इन शइ ते एग्री कंदुसि त उते हिकिड़ो लीगल डॉक्यूमेंटेशन त थिए। हिकिड़ा माण्हू वटि पोज़ेशन त आहे, सालनि खां वठी रहनि था, पर उन्हनि माण्हुनि वटि को लीगल डॉक्यूमेंट कोन्हे, न को उते को सते फार्म जो सिस्टम आहे, न को उते NOC आहे, जंहिंजे करे ई बार बार जेको बि बसि मतिलबु अॼुकल्ह ट्रेंड, सॉरी टू से, अॼुकल्ह ट्रेंड इहो थी वियो आहे त जेको बि बसि गवर्नमेंट जो जे नुमाइंदनि जो फेवरेट माण्हू आहे उहो अॻी पिछी करे थो, पंहिंजे मर्ज़ी जूं लीज़ूं कराए थो, पसंदीदा माण्हुनि खे अॻियां आणे थो, ऐं उहो ईअं ई करोड़नि अरबनि रुपयनि जा फ़ाइदा वठे थो वञे। हाणे त शायदि अरबे रुपयनि जो चवणु लफ़्ज़ शायदि घटि थी वियो आहे। ठीकु है, सूरत हाल आहे ठीक है। वधीक अच्छा, पाण खे ॾिसो पिया। अच्छा शवाब मुर्तज़ा साहब, हाणे हिकु त कोर्ट में ही मामिलो आहे, कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो सुप्रीम कोर्ट त 460 अरब रुपयनि जो, उनखां पहिरियां उनजो फ़ैसिलो हुयो त इहो सॼो सॼो इलीगल मामिलो आहे। छा इन मामले जो हल अदालतुनि में हिकु दफ़ो ॿीहर वञणु घुरिजे या हिकु अवामी मज़हमत आहे उहा बि जारी रखणु घुरिजे त जीअं इन तरह जी वालार जेका आहे उहा ॿीहर न थिए? हाणे अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त हिकिड़ी जमहूरी हुकूमत आहे जेका इलेक्टेड गवर्नमेंट आहे, ऐं असां इहो सवाल था कयूं हिकिड़ी अहिड़ी हुकूमत खां जेका 13-14 सालनि खां वठी सिंधी माण्हूअ जे सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हूअ जे वोट ते राज थी करे गुज़िरियल 13-14 सालनि खां। जेकॾहिं असां इहो सवाल उथारियूं, उन जो मतिलबु इहो आहे त हिननि में ऐं मुशरफ में को फ़र्क़ु कोन्हे न। बिल्कुलु सही। छो त मुशरफ जे ज़माने में बि इहो ई सवाल उथंदो हुयो। जॾहिं MQM खे खुली छुटी मिली वई हुई, जॾहिं कराची खे ग्रेटर कराची करण जे चकर में हुया, जॾहिं ठठे जी ज़मीनुनि खे कराची सां कढण जी कोशिशि पिया कनि, जॾहिं इन्हनि खे जेको वणे पियो कनि पिया। ॻाल्हि आहे त मां सम्झां थो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो असां सवाल बि उथारियूं था त पीपुल्स पार्टी वारनि खे त पोइ मुंहिंजे ख़्याल में हिन ते त सोचणु घुरिजे त इहा जेकॾहिं हालत थी वई आहे त सिंध जो माण्हू मुज़ाहिमत करे ऐं मुज़ाहिमत करे उनजी पंहिंजी इलेक्टेड गवर्नमेंट जे ख़िलाफ़। रहियो सुवाल कोर्टुनि जो, त कोर्टुनि जा मामला जेके आहिनि उहे सालनि जा साल हलंदा आहिनि। असां वटि एतिरो टाइम कोन्हे जंहिं तेज़ीअ सां सुपराए पूरो। तव्हां ॾिसो, घटि में घटि को 1 लख एकड़ ज़मीन हाणे रिसेंटली हिकिड़े ॿिए वॾे इदारे खे ॾिनी वई आहे। हिन शख़्स खे ई ॿीहर थाणे बुला खान में जेको तव्हांजो नेशनल खीरथर नेशनल जेको प्रोटेक्टेड पार्क आहे, उन में हिन ज़मीन हिनखे ॾिनी वयूं आहिनि। मलिक सिकंदर खे ॾंडो ॾिनो वियो आहे त हिन सां कंहिं क़िस्म जो फॾो न करे। हिनखे
नवाब शाह में हिनखे ज़मीना ॾिनियूं वयूं आहिनि। हिनखे पूरी सिंध में इजाज़त आहे त जिते मर्ज़ी पए वञी उते जेको आहे सो पंहिंजी फीथो हणी बीह रहे, चाहे मुंहिंजी ज़मीन आहे उहा हणी थी वेंदी। हाणे जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जे दौर में रहणु पसंदि था कयो ऐं पोइ त असां इहो चऊं त छाकाणि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी आहे तंहिं करे असां हिन जो को तनक़ीद बि न कयूं, पोइ मां सम्झां थो त इन खां बहितर आहे असां लॾे वञूं हिन मुल्क मां। इहो बिल्कुलु असांखे क़बूल कोन्हे। मुज़ाहिमत बि थींदी, असां कोर्टनि में बि वेंदासीं जी, मुज़ाहिमत बि थींदी ऐं कोर्टनि में वेंदासीं, सभु महाज़ जेके आहिनि उहे इस्तेमालु कबा। वॾी महिरबानी शोआब ओस्तो साहब, यूसुफ मुर्तज़ा बलोच साहब, मखदूम मोहसिन साहब, मां टिनि महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, मुकमल तजुर्बो ॿुधो बहरिया टाउन जे हवाले सां। प्रोग्राम जे वक़्त ते पहुचे पर वेंदे अवां सभिनी खे ईद जूं लखें करोड़े वाधायूं, ईद जूं ख़ुशियूं यकीनन असांखे मल्हाइणियूं आहिनि। गॾोगॾु असांखे कोरोना खे मद्देनज़र रखंदे के SOPs आहिनि उन ते बि अमल करिणो आहे, समाजी विथी जो बि ख़्यालु करिणो आहे त जीअं असां बि इन खां कोरोना जी वबा खां बची सघूं ऐं पंहिंजे प्यारनि खे बि बचाए सघूं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।